अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माया फराशा सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में फ़ी लीटर 55 रुपया लाद करे छॾी। घटिताईअ बाद पेट्रोल जी नई क़ीमत 409 रुपया 78 पैसा फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल जी नई क़ीमत फ़ी लीटर 409 रुपया 58 पैसा थी वई। नोटिफिकेशन जारी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान ते वॾो हमिलो पाकिस्तान जे कुझु सुठनि शख़्सियतुनि जी दरख़्वास्त ते रोकियो। उहे शख़्सियतूं ईरान जे वेझो आहिनि। उन्हनि चयो त हमिलो रोकियो, असां डील कराए ॾींदासीं। अमरीकी टीवीअ खे इंटरव्यू में ट्रंप वधीक चयो आहे त जॾहिं बि डील कंदा आहियूं ॿिए ॾींहुं ईअं लॻंदो आहे ॼण असांजी ॻाल्हि ॿोल थी नाहे। ईरान जो एटमी प्रोग्राम 20 सालनि लाइ मुलतवी करण ते ऐतराज़ नाहे, पर इहो हक़ीक़ी हुजणु घुरिजे। बांग्लादेश के खिलाफ बी टेस्ट में पाकिस्तान जो टॉस खटे पहिरियां फील्डिंग जो फ़ैसिलो। पाकिस्तानी टीम में तब्दीली। इमामुल हक, शाहीन आफरीदी ऐं नोमान अलीअ जी जाइ ते बाबर आज़म, खुरम शहज़ाद ऐं साजिद खान टीम में शामिल। मौसम जी अॻकथी मूजिबि पहिरीं सेशन में बरसात जो को बि इम्कान नाहे।